ही छा पाए रख दई पतो कोने घर में सौरो ढेर वेठा आहिनि। अरे मम्मी तॾहिं त मां कट स्लीव पातो आहे, न त मुंहिंजो मन त वन स्टेप पाइण जो। कुंवार ही ॾिस तुंहिंजी मां कहिड़ा कपिड़ा मोकिलिया अथई असांखे। अच्छा है ना मम्मी, मूंखे बि ॾियण वठण कान थो वणे। मां अॼु पंहिंजी मम्मी खे फोन थी कयां, अॼु खां पोइ हिते कुझु न मोकिले। न न इहे त सुठा आहिनि। ये केड़ी रोटी ठाही अथई, टके जो स्वाद कोन अथई। रुको जरा। है ना मम्मी, छा कयां, मूंखे अहिड़ी रोटी ठाहिणी ईंदी आहे। हिकु कमु कयो, अॼु खां पोइ तव्हां ई रोटी ठाहिजो। कर्म ई फिटा। लेकिन एक सेकंड बेटा तू अञा नंढी आई न, ज्वेलरी कान संभाले पाईंदी आहे। हिकु कमु कर तू मूंखे ने मां थी रखी छॾा। है ना मम्मी, मां बि उहो ई पे सोचो, हाणे तव्हांजी बि त उमिरि थी वई आहे न। तव्हां हिकु कमु कयो, तव्हां पंहिंजी ज्वेलरी बि मूंखे ई ॾेई छॾियो। मां अॼु ई बैंक लॉकर में थी रखाए अचां, हिकदमि सेफ रहंदी। कुंवार ही कोई टाइम आहे घर अचण जो? है ना मम्मी, उहो ई मां पई सोचां, जल्दी अची वियसि न मां। हूअ बि थोड़ी घणी शॉपिंग रहिजी वई आहे, मां करे थी अचां। ठीकु आहे कुंवार ही कीअं वेठी आई, पंहिंजे घर में बि ईअं वेंदी आई छा? न मम्मी, बल्कि मां त पंहिंजे घर में ईअं वेंदी हुअमि। सिरी रुलियो हिन माईअ सां त। कुंवारी मां छा पई ॿुधां, तूं मैटर में वञी थी ऐं मूंखे ॿुधायो बि कान अथई। अच्छा तव्हांखे ॿुधाइणो हो छा? अॼु खां पोइ मां तव्हांखे सभु डैडी पहिरीं ॿुधाए छॾंदमि। ऐं तव्हां बि किथे वञो न त मूंखे डैडी पहिरीं ॿुधाइजो।